सिद्दीकी साहब। कायद सिंह जी आमद आए शेर से दवा में लीडर हज़रत अल्लामा राशिद खालिद मुसम्मरो साहब अमा के खुशी आए वो बैत फिजा में बुलंद करे वडी आवाज से सुभान अल्लाह माशाअल्लाह सुभान ॾाढी भली प्राणे वडी आवाज से सुभान अल्लाह ये ता जा हथ मथे हुजन हथ मथे करे कायद सिंह के भलीकार कयो मां लफ्ज चवण लगवा उन जी तमाम ताईद कयो हथ मथे करो कें जो मथे ठंडा हुजे हथ के लारायो खून खालिद जो अवासा हिय करे पियो थो खिताब खून खालिद जो अवासा हिय करे पियो थो खिताब ए जमीयत जा जिया लो अज ताणियो इनकलाब ऐ अल्हम्दुलिल्लाह शेर सिंह मीन सा इनकलाब अचे पियो चो सुभान अल्लाह ए जमीयत जा जिया लो अज ताणियो इनकलाब खून खालिद जो अवासा हिय करे पियो थो खिताब ए जमीयत जा जिया लो अज ताणियो इनकलाब खून खालिद जो अवासा हिय करे पियो थो खिताब सिर दियो अज दीन ले निकरो बि दीवानन जिया वक्त जे फिरऔन आदो सब उथो जवानन जिया जाहिदु फिल्लाह जो नारो लगायो अज जनाब शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूरो जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर। जाहिदु फिल्लाह जो नारो लगायो अज जनाब ए जमीयत जा जिया लो अज ताणियो इनकलाब खून खालिद जो अवासा हिय करे पियो थो खिताब रत सां रंगीन थी रब जे अॻियां उथंदव जॾहिं ॾींहुं क़यामत मुस्तफ़ा आदो सभई बीहंदव जॾहिं छा मंज़र हूंदो सो ॾिसंदो जॾहिं पंहिंजो सवाब छा मंज़र हूंदो सो ॾिसंदव जॾहिं पंहिंजो सवाब ए जमीयत जा जिया लो अज ताणियो इनकलाब खून खालिद जो अवासा हिय करे पियो थो खिताब पास बा आयो अवां हिन मुल्क पाकिस्तान जा नारे तकबीर नारे तकबीर नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूरो कायद सिंह अल्लामा राशिद खालिद महमूद सूरो पास बा आयो अवां हिन मुल्क पाकिस्तान जा ऐ मुहाफ़िज़ दीन जा ईमान जा क़ुरान जा दीन जे दुश्मन ले बणिजे दीन जे दुश्मन जे लाइ बणिजे